वण देवता जो उनके पकड़ श्याम सुंदर जो उनके छॾाए। श्री सुखदेव चए त राजा कारकत सुधी एकादशीअ जो पाण कारकत ईंदा न उन में। श्री सुखदेव चए त राजा कारकत सुधी एकादशीअ जो विर्त रखी नंद सॼो ॾींहुं पूजा पाठ में गुज़ारियो। फुटीअ प्रभात जो जमुना नदीअ ते सनानु करणु वियो। तॾहिं वण देवता जे दूतनि वञी वरुण देवता खे ख़बर ॾिनी त हिन कुम्हरे वक़्तु कृष्ण जो पिता बाबू नंद सनानु करणु आयो आहे। एतिरो ॿुधी वरुण देवता हुकुम ॾिनो त खेसि हेॾे वठी अचो। तॾहिं दूत हुनखे वरुण देवता वटि वठी विया। दोरो घाट उतां गॾिजी वियो तन सां बाबू नंद। घाट उतां गॾिजी वियो तन सां बाबू नंद। वरुण देव जे महल में करणु लॻो आनंद। वण देवता बाबे नंद खे घणे प्रेम प्रीतीअ सां हिकु सुंदर सिंहासन ते विहारियो ऐं दिलि में ख़्यालु कयईं त कृष्ण ज़रूरु पिता खे वठणु ईंदो। तंहिं करे वण देवता श्री कृष्ण जे लाइ हिकु सुंदर सिंहासन तयारु कयो ऐं पाण दरवाजे ते बीह भॻवान जे अचण जूं वाटियूं ॼाण ॾिनी। वण देवता सम्झो झूलेलाल झूलेलाल पाण भॻवान जी वाटियूं ॼाण लॻो। पाण झूलेलाल हुनजी आज्ञा में दरवाजे ते बीह भॻवान खे अचण जी वाटियूं ॾियणु लॻो। होॾां नंद बाबा खे केतिरे वक़्त ताईं न मोटंदो ॾिसी यशोदा घबराइजण लॻी। घणेई ग्वाल नंद जे ॻोल्हण लाइ मोकिलियाईं। ग्वालनि जमुना किनारे ते वञी घणी ॻोल्हा कई पर कपिड़नि खां सवाइ ॿियो कुझु बि नज़र न आयो। पाणी में हेठि वठी नेठि उहे कपिड़ा आणे यशोदा खे ॾिनऊं। यशोदा ऐं रोहिणी विरलापनि में अची छुटियूं। तॾहिं कृष्ण चए त माता तव्हीं धीरे चयो, मां जल्दी नंद बाबा खे ॻोल्हे थो अचां। अंतर्यामी भॻवान सारो हाल ॼाणी हिकदमि वण लोक में हलियो वियो। बोल श्री कृष्ण भॻवान की जय। वण देवता कृष्ण जी मोहिनी मूर्त ॾिसी वारो वार बलहार वञणु लॻो। चरण अमृत पी हथ जोड़े संदसि महिमा वर्णन करणु लॻो। बोल श्री कृष्ण भॻवान की दोरो हे प्रभु तो वास्ते पए निहारुम वाट दर्शन देई दास खे लाथी अवां उसाट। घिमनी नांद खणी कयम गुल फुल जी गुलजार। वर्ण उतारी आरती धारे प्रेम प्यार। आरती कई हुते झूलेलाल भॻवान कृष्ण भॻवान जी आरती कई। आरती उतारे वण देवता चवणु लॻो त त्रिलोकीनाथ अॼु मुंहिंजो भाॻ खुलियो आहे जो तव्हां साक्षात दर्शन ॾेई मूंखे निहाल कयो आहे। हे प्रभु नंद बाबा खे मां तरसाए छॾियो आहे तंहिं करे तव्हां क्षमा कंदा। एतिरो चई केतिरी भेटा नंद बाबा ऐं श्री कृष्ण खे ॾिनाई। नंद बाबा खे तॾहिं पक थी त मुंहिंजो पुटु सचुपचु वैकुंठ घणेई भेटा वठी श्री कृष्ण ऐं नंद बाबा घर आया। तॾहिं यशोदा खां पुछणु लॻी त तव्हीं एतिरो वक़्तु काॾे विया हुआ। वाह। तॾहिं नंद बाबा खिली जवाबु ॾिनो त हे यशोदा तोखे ख़बर न आहे त मां उन बालक जो पिता आहियां जंहिंजे चरणनि जी धूड़ देवताऊं मस्तक ते धरनि था। जॾहिं मुंहिंजो पुटु सर्वशक्तिवान आहे पोइ मूंखे बाक़ी भउ छाजो थींदो। पोइ नंद बाबा वण देवता जी पूजा करण ऐं भेटा ॾियण जो सारो हाल चई ॿुधायो। तॾहिं ॿियनि ॿारनि जे उते बीठा हुआ चयो त असां त हुन वक़्त खां वठी कृष्ण खे अवतार करे मञूं था जंहिं ॾींहुं मुरली मनोहर हिकु चीच ते गोवर्धन पर्वत खणी सुदर्शन चक्र सां मींहं खे बंदि करे उस करे ॾेखारी हुई। हिकिड़े ॾींहुं गोपन ऐं गोपिन भॻवान खे हथ जोड़े प्रार्थना कई ते प्रभु कृपा करे असांखे स्वर्ग लोक वैकुंठ ॾेखारियो। एतिरो ॿुधी भॻवान अख ॿूट में वैकुंठ जी रचना रचे छॾी। बोल वैकुंठ तव्हां बि कृष्ण भॻवान चयो वैकुंठ ॾेखारे हिते कृपा करे असांखे स्वर्ग लोक वैकुंठ ॾेखारियो। एतिरो ॿुधी भॻवान अख ॿूट में वैकुंठ जी रचना रचे छॾी। ब्रजवासी छा था ॾिसनि त असीं सोनीअ धरतीअ ते बीठा आहियूं। 34 करोड़ देवता हथ ॿधी उस्तति पिया कनि ऐं श्री नारायण भॻवानु शेषनाग जे छातीअ ते विराजमान आहे। इहा रचना ॾिसी जीअं चाहियूं त वञी मुरलीधर महाराज सां मिलूं तीअं ई द्वारपालनि उन्हनि खे रोक कई।
नारायण हरि। इहो हाल ॾिसी सभई चवण लॻा त हिन वैकुंठ खां त असांजो ब्रिज हज़ार बार चङो आहे, जिते मोहन प्यारे सां मिली रोज़ रांदियूं कंदा था रहूं ऐं का बि रोक कान थी थिए। बोल श्री कृष्ण भगवान की लीला ॾिसी गदगद थियो गोपाल, चवण लॻा हिन स्वर्ग खां हुजूं ब्रिज में शाल। भॻवान पंहिंजे माया खे हिकदमि अलोप करे छॾियो, ब्रज वासियुनि खां वैकुंठ जो नज़ारो सुपने वांगुरु भुलाए छॾियऊं। बोल श्री कृष्ण भगवान की जय। हिते बि ईअं आहे न, भॻवान माया में